नाज़रीन, कराची के इलाके मच्छर कॉलोनी में सिंधी नौजवानन की बेदर्दी से कत्ल खिलाफ काजी अहमद में बाशऊर नौजवानन असद जतोई, शोबान बालादी, सजाद उन्नर और नईम महर जी अगवाणी में एहतजाजी रैली कढ़ी वई। उन हवाले से रिपोर्ट करे रहियो आहे SS न्यूज़ जो रिपोर्टर जावेद अली सियाल। मां ॿुधाईंदो हलां जेको काल कराची में वाक़ियो पेश थियो आहे मच्छर कॉलोनी में जेके सिंधी आहिनि बेदर्दी सां क़त्ल कया विया आहिनि उन खिलाफ़ काज़ी अहमद जा शहरी ऐं बाशो नौजवान सरापा एहतजाज आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था उन्हनि जो छा चवणु आहे। तव्हांखे ख़बर आहे कल कराची में सिंध जा गबरू नौजवान खे बेदर्दी सां तशद्दुद करे ऐं शहीद कयो वियो आहे कराची मच्छर कॉलोनी में। हालांकि ॾिसंदा वञो तव्हां त आए ॾींहुं माना कॾहिं हैदराबाद में बिलावल काका जो असांखे लाश थो मिले तो कॾहिं कराची में इसाक पाण वारे जावेद जो लाश थो मिले। हालांकि हू ॿ जेके नौजवान आहिनि उहे हिकु बाशऊर ऐं इंजीनियर नौजवान आहिनि जेके टेलीकॉम कंपनी आहे उन में इंजीनियर तौरु कमु कंदा आहिनि। हू हिते मच्छर कॉलोनी में आहिनि। हाणे हुनजो अक्सर हुनखे क़त्ल करण जो मक़सदु आहे जो हू सिंधी आहिनि। असांखे जेके ॿाहिरि तरह जा पठान हुजनि पंजाबी बरमी बंगाली उहे असांखे सिंधियुनि खे माना हिसो कोन था सम्झनि त हू को इन सिंध जा उहे वारिस आहिनि। अच्छा उहे असांखे ईअं था सम्झनि त की असां वाना वज़िरिस्तान जा रहवासी हुजूं। अच्छा असां सालनि खां वठी हिकु दावो कंदा पिया अचूं त बाबा धारियुनि खे निकाले ॾियो, धारियुनि खे निकाले ॾियो, पर उन्हनि जे असांजे आवाज़ खे ॿुधण बजाए हितां जो जेको कानून नाले मात्र त आहे पर एक्शन में कोन्हे। जेकर एक्शन में कानून हुजे ऐं कानून ते को अमलदारी हुजे त कराचीअ में हर ॿिए ॾींहुं असांजो नौजवान क़त्ल थिए थो। असांजे क़ौम जो मुआशी तौर ते त क़त्ल कयो वियो आहे पर हींअर इज़तमाही तौर ते जेका इहे हिननि हरकतूं शुरू कयूं आहिनि ऐं अवां ॾिसो त तारीख़ में अहिड़ो बदतरीन हिकु इंसानियती तज़लील आहे। इहो तारीख़ी पुरमन रहिया आहियूं ऐं सॼी दुनिया इहो ॼाणे थी त असां सिंधी अदम तशद्दुद जा पैरोकार आहियूं ऐं असांखे इन ते रहण ॾियनि त बहितरु रहंदो। छो जो असांखे हर हिकु हफ़्ते असांखे सिंधियुनि भाइरनि जा लाश था मिलनि। असां इन शइ जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था ऐं सिंध गवर्नमेंट IG सिंध ऐं जेके पाकिस्तान जा इदारा आहिनि उन्हनि खे अपील था कयूं त हिननि नाहक खून जेके बेदर्दी सां क़त्ल कया विया आहिनि ईअं इंसानियत जी लिका लताड़ आहे, इन्हनि ते को एक्शन खयो वञे। जीअं त तव्हां हिते मौजूदु अॻवाननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं उन्हनि जो हिकिड़ो ई मुतालबो आहे त सिंधियुनि खे रोज़ु रोज़ु क़त्लेआम जेका थी रही आहे सिंधियुनि जी उहा बंदि कई वञे ऐं सिंधी जेके ॿ इंजीनियर जेके कराची में मच्छर कॉलोनी में शहीद थिया आहिनि उन्हनि जे खून सां इंसाफ़ कयो न त एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो।